चाची चवंदे लाल रोड़ा मां गुरुकुल स्कूल में पढ़ंदी आहियां। मां 7 साले जी आहियां। मां तव्हांखे अॼु हिकु बैत ॿुधाईंदमि। हिकिड़ी हुई बानी जनांग जी हुई नानी सॾेॾण जी हुई ॾाॾी सा कुत्ते जी हुई काकी ऐं चीते जी हुई चाची सा बबड़े जी हुई भेण ऐं सैजी हुई सेण सा पोपट जी हुई पुफी ऐं मां कोड़ीअ जी मासी सा हुई सेण जी ससु जंहिं ते हले